पानी मिले छो भला शर्म करो हया करो। मुसलसल रोडन ते आयूं ऐं असीं उहे माण्हू आहियूं जेके सिर्फ़ु पाणी लाइ एहतिजाज रखियूं। पाणी फंडामेंटल राइट आहे। 1973 आइन ऐं कानून जे मुताबिक़ असांखे ईअं मिलणु घुरिजे। अगरि जेकॾहिं मुंहिंजो घर आउट ऑफ साइड आहे त बि उन रियासत जी ज़िम्मेदारी हूंदी आहे त उहो मूंखे मुंहिंजे घर ताईं पाणी गैस बिजली फ़राहम कनि। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे असीं पाणी जे लाइ एहतिजाज रखियूं। कहिड़ो दौर पियो हले, दुनिया वञी चंड ते पहुती आहे। असीं हिन जुमे जे भलारे ॾींहं ते पंहिंजे मासूम बचड़नि बुज़ुर्गनि सां गॾु अॼु बि पाणी लाइ एहतिजाज रखियूं। केतिरो टाइम थियो आहे पाणी बंदि थींदे, उन जा सबब छा आहिनि? थियण खे तक़रीबन 8 खां 10 साल थी चुका आहिनि। पाणी बंदि थियण जो सबबु सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे त हिते जेका नामनियाद हुकुमरान वेठा आहिनि, पीपल्स पार्टी जे पंहिंजे भतनि जे लाइ, गुंडा टैक्सनि जे लाइ जेका टैंकर माफ़िया असांजे मथां छॾिया मरी छॾिया आहिनि। असीं इन खे सख़्तु लफ़्ज़नि में मज़ामत पिया था कयूं। मुतालबा त असांजी पाणी लेननि जे ज़रिए बहाल कयो वञे। त हितां जा चूंडियल नुमाइंदा टैंकर माफ़िया जी धुर बणियल आहिनि। हिते लाइनूं बि मौजूदु आहिनि, पाणी जूं लाइनूं लॻियूं पियूं आहिनि। हुननि जा वाल बंदि करे माण्हुनि खे टैंकर माफ़िया जे वर चाढ़ियो वियो आहे। चेयरमैन साहब, जॾहिं तव्हां हिते MP हुया तॾहिं हिन जी बजट मंज़ूर थी हुई, उहे पैसे बि हड़प करे विया। मुतालबा आहिनि त ख़ुदा कुझु रहम कयो, हितां जी आवाम खे तव्हां पाणी ॾियो।